सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सुख और सुविधा जो रस्तो शुरू में असांखे थोड़ी चमक ॾींदो आहे। असां सही के भी सही समझदा आहियूं, गलत के भी सही समझदा आहियूं। अञा कोई समझाए तो असां उनखे भी गलत समझदा आहियूं, उनखे भी रुकावट समझदा। पर हकीकत में सुख जो रस्तो अॻिते हली करे दुख ॾींदो आहे। ॿियो रस्तो हूंदो आहे असांजे जीवन जो समझ ऐं शांति जो रस्तो। जेकॾहिं असां थोरो समझ सां हलंदासीं, थोड़ो शांति सुकून ठहराव सां हलंदासीं, त पोइ शुरू में असांखे ॾुखियो ज़रूर लॻंदो आहे, शुरू में तकलीफ़ देह ज़रूर लॻंदो आहे, लेकिन जॾहिं उनखे पकड़े करे अॻिते वधंदा आहियूं, पोइ आस्ते आस्ते हो असांखे चङाई बहितरी पंहिंजो रिज़ल्ट ॾियणु शुरू कंदी आहे। वो कॾहिं कॾहिं कोई मूंखे चवंदो आहे त सही दुख ऐं बीमारी भला फलाणे सॼी उमिरि कुझु बि न खाधो, न कुझु पीतो, पोइ बि एतिरो दुख उनखे छो थियो, पोइ इहा बीमारी उनखे छो थी। आमतौर सां इंसाननि में हिकिड़ी ग़लती आहे, कॾहिं कंहिं चङे खे तकलीफ़ थिए न, असां उनजी चङाई भुलिजी वेंदा आहियूं, असां उनखे उछाईंदा आहियूं, भई इनखे थी त बाक़ी छा आहे, असांखे थी कहिड़ो फ़र्क़ु पियो। पर हक़ीक़त में सही हलण वारे खे दुख ऐं ग़लति हलण वारे खे दुख, सही खाधे पीते वारे खे दुख ऐं ग़लति खाधे पीते वारे दुख में 200% जो फ़र्क़ु अथव। जेका सर्वे थियल आहे उनजो 200% जो फ़र्क़ु अथव। जेको माण्हू सही खाधो खाईंदो, सही हालत हलंदो, जेकॾहिं उनखे कंहिं हिकु ॼणे खे दुख थींदो आहे त ग़लति हालत ऐं ग़लति खाइण वारे खे 200 माण्हुनि खे दुख थी चुको हूंदो आहे, 200 जे रोशे में जो हिकिड़ो हूंदो आहे। असां हिकिड़े खे निशानो बणाईंदा आहियूं, हे ख़राबु थियो त कुझु ईअं थोरी आहे सभई ख़राबु थिया। हिक खे दुख पहुतो हिन जो मक़सदु इहो थोरी आहे कुझु सभिनि खे दुख पहुतो। 200% जे रेशे जो फ़र्क़ु आहे उन्हनि ॿिन्ही में। तंहिंजे करे ॿियो रस्तो हूंदो आहे समझ, तुंहिंजी कई लोड़ी थिए, पंहिंजी कई लोड़ी थिए, जैसे मुंहिंजी कई लोड़ी थिए। जॾहिं पाण सां थी पोइ असां बर्दाश्त न करे सघंदा। असांखे दुनिया में कमी न हूंदी आहे, जिते बि वञो हर जगह ते संसार जो सुख जेको चाहियूं सभु मिलंदो आहे, लेकिन असल चीज हूंदी आहे रिज़ल्ट, नतीजो। असां ॾिसंदा आहियूं, असां जॾहिं का फिल्म ॾिसंदा, फिल्मा खोड़ ॾिसंदे, हाणे वास्तव एतिरो कोन्हे रहियो, पर जेकॾहिं असां फिल्म अॼु बि ॾिसंदा आहियूं त तक़रीबन 2.5-3 कलाक जी फिल्म हूंदी आहे। 3 कलाक में घणो करे 2 कलाक 55 मिंट त जेको हीरो हूंदो आहे बेचारे खे ज़लील थियण खां सवाइ कुझु बि कोन्हे मिलंदो।
जेको विलेन हूंदो आहे फिल्म में वो एतिरो ख़ुशि एतिरो शान मान सां रहंदो आहे, कंहिंखे कोई सम्झंदो बि कोन्हे। सभु सुख सुविधाऊं पावर सभु कुझु जेतिरो विलेन खे हूंदो आहे शायदि आम ज़िंदगी में कंहिंखे हुजे, पर हीरे सां जेका हालत हूंदी आहे 2.5 कलाक मालिक रखे पियो छल कंहिंजी ज़िंदगी में न अचे। पोइ त घणी फिल्म आहे ठीकु आहे, पर ज़िंदगी में कंहिंजे ॾींहुं में अहिड़ो ॾींहुं न अचे। पर कुदरत असांखे सम्झ केतिरी ॾिनी आहे। असां जेतिरा बि वेठा आहियूं जॾहिं फिल्म ते वेहंदा आहियूं, असां सभु हीरो थियणु चाहींदा आहियूं या विलन थियणु चाहींदा आहियूं। जॾहिं हीरे खे कुझु थींदो आहे हूंदो फिल्म में, हुनखे थींदो कुझु बि कोन्हे। असांखे पतो आहे नाटक आहे, असांखे पतो आहे फिल्म आहे, लेकिन लू लू कांधारजी वेंदी आहे। अॼु कुझु बि अहिड़ो मौक़ो ईंदो आहे, कुझु अचण वारो हूंदो आहे, अंदर में ॼण दुआऊं आसीसाऊं निकिरंदियूं आहिनि, अंदर में एॾी हलचल थींदी आहे ॼण रियल लाइफ में सभु कुझु हले थो। ऐं जॾहिं कोई विलन ईंदो आहे, छड़ो अचण वारो ईंदो आहे तो हिकदमि अंदर मूं लाइ कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, अंदर मूं लाइ छा छा निकिरंदो आहे। यानी समझ ऐं शांति वारो रस्तो असांखे ओड़ो बणायो आहे। जेकॾहिं असां सभु सुख ऐं इहे चाहियूं आहे, पावर चाहियूं आहे, त पोइ असां विलन ते तारियूं वॼायूं आहे, कॾहिं हीरे ते न वॼायूं आहे। असां सभु विलन जे महिल खे कुटे पियो मारे पियो ओड़ी महिल ख़ुशियुनि में नचूं आहे, पर असां हुनखे ॾिसी बि न सघंदा आहियूं। यानी चङाई खे असां छॾे बि न सघंदा आहियूं। हक़ीक़त में असांजी आम रियल लाइफ में, हक़ीक़ी ज़िंदगी में असां सभु जेको हीरे जी ज़िंदगी जींदा, असां उहो चाहींदा, लेकिन शायदि के ग़लति फहमी ऐं ग़लति ॻाल्हियुनि जे करे असां कॾहिं कॾहिं ग़लतियुनि में छिकजी वेंदा। पर असां जेको दुखी थी करे वापसि ईंदा, असां दुखी थी करे वापसि न अचूं। असां शुरू में ई अहिड़ा थियूं जीअं असांखे सुख मिले।